بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين. الحمد لله الذي سمك السماء. الحمد لله الذي ندب عباده إلى الدعاء. والصلاة والسلام على من قدمه في الاصطفاء أبي القاسم محمد المصطفى. اللهم صل على محمد وآل محمد، والصلاة والسلام على آله الطاهرين مصابيح الدجى، سيما على قائمهم خاتم الأوصياء، ولعنة الله على أعدائهم أجمعين. أما بعد، فقد قال الله تعالى في كتابه الحكيم: بسم الله الرحمن الرحيم. شهر رمضان الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان. اللهم صل على محمد وآل محمد. तमाम मोहतरम ॿुधण वारनि ऐं ॾिसण वारनि जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह, ख़ुशि नसीबी आहे तव्हां असां सभिनी जी ख़ालिक़ काइनात असांखे माह रमज़ान जो महीनो नसीब कयो ऐं अल्हम्दुलिल्लाह माह रमज़ान जे महीने में पंहिंजी तौफ़ीक़ ऐं वसहार जेको आहे त अल्लाह जी फर्माबरदारी करण जी कोशिशि कयूं था पिया। इंशाअल्लाह दुआ आहे परवरदिगार आलम असां ऐं तव्हां सभिनी खे माह रमज़ान सही नमूने सां गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इमाम ज़मान अलैहिस्सलाम जे ज़ुहूर में ताजील फ़रमाए। पहिरियां असां ज़िक्र करे चुका आहियूं त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं रमज़ान मुबारक जो चंड ॾिठो त पाण जन हिकु दुआ तिलावत कई, दुआ घुरियाऊं। दुआ घुरण खां बाद में रसूल जन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वक़्तु मौजूदु माण्हुनि जी तरफ़ मुतवजा थिया ऐं मुतवजा थी करे रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवनि था: या माशर अल मुस्लिमीन, ऐं मुस्लमानो, जॾहिं रमज़ान जो चंड नज़र अचे, जॾहिं रमज़ान जो चंड बिहजी थो वञे त शैतान रजीम खे ॿुधो वेंदो आहे। वो फ़ुतिहत समाउ व फ़ुतिहत अबवाब समाए व अबवाब जिनाने व अबवाब रहमा। ऐं रमज़ान जी बरकतनि मां इहे बरकतूं आहिनि त आसमान जा दरवाज़ा खुलिया वेंदा आहिनि, जन्नतुनि जा दरवाज़ा खुलिया वेंदा आहिनि ऐं रहमतुनि जा दरवाज़ा खुलिया वेंदा आहिनि। गुलिकत अबवाब नारे, ऐं जहन्नम जे दरवाज़नि खे बंदि कयो वेंदो आहे। इन्हनि रिवायत सां गॾोगॾु इहे बि असांखे रिवायत में ॻाल्हियूं मिलनि थियूं जॾहिं रसूल ख़ुदा जन इहो फ़रमायो त इहो बि मथां फ़रमायूं त हाणे अलाह जे बारगाह में दुआ कयो त शैतान जेको ॿधलु आहे इनखे वरी तव्हां ते छॾियो न वञे ताकी तव्हांखे गुमराह न करे सघे। ऐं आसमान जा दरवाज़ा, रहमतुनि जा दरवाज़ा ऐं जन्नत जा दरवाज़ा जेके खुलियल आहिनि इहे तव्हां ते बंदि न थी वञनि, ऐं जेके जहन्नम जा दरवाज़ा तव्हां ते बंदि थियल आहिनि इहे तव्हां ते वरी खुली न वञनि। अहिड़ी तरह रमज़ान मुबारक हिकु अज़ीम महीनो आहे ऐं रमज़ान मुबारक जी अज़ीम महीननि जी अज़मत में हिकु अज़मत इहा आहे त रिवायात में मिले थो हर राति अल्लाह जी तरफ़ां मुनादी निदा ॾींदो आहे त आहे को अल्लाह खां सवाल करण वारो त उनजो सवाल पूरो कयो वञे, आहे को अल्लाह जी बारगाह में गुनाह जी माफ़ी तलब करण वारो त उनजे गुनाहनि खे माफ़ कयो वञे। एतिरे ताईं जो जॾहिं शवाल जो चंड नज़र अची थो वञे, यानी ईद वारो ॾींहुं अची थो वञे त पोइ मुनादी निदा ॾींदो आहे त ए मोमिनो, अचो हाणे तव्हां जेको माह रमज़ान में महिनत कई, माह रमज़ान में इबादत कई, उनजो इनाम वठो, उनजा तोहफ़ा वठो, उनजा हदिया वठो। इन रिवायत जे मज़मून में इमाम मोहम्मद बाक़िर अलैहिस्सलाम जन फरमाइनि था त मूंखे कसम आहे उन ज़ात जी जंहिंजे कब्ज़े कुदरत में मुंहिंजी जान आहे त इहे तोहफ़ा, इहे हदिया, इहे इनाम दीनार ऐं दिरहम न आहिनि, बल्कि उहो अजुर ऐं सवाबु आहे जेको अल्लाह जी ज़ात वटि महफ़ूज़ आहे। माह रमज़ान जो महीनो बरकतनि वारो, रहमतनि वारो। बसि रिवायात जो मुताले सां इहा ख़बर पए थी त इंसान खे फ़िकिर करणु खपे त हीउ महीनो जेको बाबरकत महीनो आयो आहे असां इनखे कीअं गुज़ारियो आहे। ऐं हीउ जेको महीनो आहे इन में असां पंहिंजे आज़ा खे अल्लाह जी नाफ़रमानी खां कीअं महफ़ूज़ करे था सघूं। ऐं ईअं न थिए त असां हिन महीने में रातनि जो सुम्ही करे गुज़ारियूं ऐं ॾींहं जो अल्लाह जी यादि खां गाफ़िल रही गुज़ारियूं। ऐं जॾहिं रोज़ेदार पंहिंजे रोज़े जी मज़दूरी वठण में मसरूफ़ हुजनि असां हसरत सां उन्हनि खे ॾिसंदा रहूं ऐं असां उन मज़दूरी खां महरूम रहिजी वञूं। असांखे होशियारु थियणु खपे ऐं असांखे बेदार थियणु खपे
जॾहिं त हिन महीने जी फज़ीलतनि में एतिरो मिले थो त जॾहिं इफ़्तार जो वक़्तु ईंदो आहे अल्लाह ताला इफ़्तार जे वक़्तु हज़ार हज़ार माण्हुनि खे जेके जहन्नम जा मुस्तहिक़ थी चुका हूंदा आहिनि जहन्नम जे बाहि खां आज़ाद करे छॾींदो आहे। ऐं जॾहिं जुमा जे जुमातुल मुबारक जी राति ईंदी आहे ऐं जुमातुल मुबारक जो ॾींहुं ईंदो आहे त अल्लाह ताला हज़ार हज़ार माण्हुनि खे जुमे जी राति ऐं जुमे जे ॾींहुं हर घड़ी में हज़ार हज़ार माण्हुनि खे जहन्नम जी बाहि खां आज़ाद कंदो आहे। ऐं जॾहिं हिन महीने जी बाबरकत महीने जी आख़िरी राति ऐं आख़िरी ॾींहुं ईंदो आहे त अल्लाह ताला एतिरी तादाद में ऐं एतिरी मिक़दार में माण्हू जहन्नम जी बाहि खां आज़ाद कंदो आहे जेतिरी मिक़दार में जेतिरी तादाद में पूरे महीने में आज़ाद थी चुका आहिनि। लिहाज़ा दुआ आहे परवरदिगार आलम असांखे बि उन्हनि माण्हुनि में करार शामिल फरमाए जेके जहन्नम जे बाहि खां आज़ाद थी विया अल्लाह जी रज़ा